الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وأصحابه أجمعين، وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وأصحابهم وذرياتهم أجمعين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الرحمن علم القرآن، خلق الإنسان، علمه البيان. الشمس والقمر بحسبان، والنجم والشجر يسجدان، والسماء رفعها ووضع الميزان، ألا تطغوا في الميزان، وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان، والأرض وضعها للأنام، فيها فاكهة والنخل ذات الأكمام، والحب ذو العصف والريحان. فبأي آلاء ربكما تكذبان؟ خلق الإنسان من صلصال كالفخار، وخلق الجان من مارج من نار. فبأي آلاء ربكما تكذبان؟ رب المشرقين ورب المغربين، رب المشرقين ورب المغربين. فبأي آلاء
مرج البحرين يلتقيان مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله المولانا العظيم दिल जे गहराई सां पंहिंजे आका साईं ते दरूद शरीफ पढ़ण फरमायो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد कोट सोनू खान जा मुजाहिदो वड़ा खुश नसीब आयो जो अज हिन हस्ती जे रंग सां पंहिंजे सॼे ॻोठ जे मथां वॾो फुड़ो रहमत जो मींहुं वसराए छॾियो तकरीब बसिलसिला निकाह मां दुआ थो कयां त ये निकाह इंशाअल्लाह बरकत वारा साबित थींदा जो शुक्राने में सब खां वॾी इज़त वारे साईं कुरान मजीद जी महफ़िल कोठाई थव जिन भी भलारन अजीजन मेहनत कया अल्लाह सुभानो व तआला सभिनी जी मेहनत के कबूल फरमाए सबनी के अजर अजीम अता फरमाए रात जे हिन पहर ताईं तहां सुजाग थिया हिन जी मोहब्बत में वेठा हो या अल्लाह अजो की हिन घड़ीअ जे सदको हिन हस्तीअ जे सदको सभिनी खां राज़ी भी थी सभिनी के माफ़ी भी दे सभिनी के जन्नती भी बणाए जाए अजीज भाईरो वडे में वडी मालिक साईं मेहरबानी फरमाई जो सबनी खां उच्चे में उच्चो आला में आला वडे शान वारो वडे मान वारो वडी इज्जत वारो वडे अजमत वारो वडे मकाम वारो वडे रुतबे वारो वडी फजीलत वारो वडे दर्जे वारो साईं मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के नबी बनाए ॾिनई और जिन्हें मान के बयान कंदे फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नढन जे लाइ भी रहमत वडन जे लाइ भी रहमत जे लाइ भी रहमत पोढ़न जे लाइ भी रहमत न्याणन जे लाइ भी रहमत पुटड़न जे लाइ भी रहमत इंसानन जे लाइ त रहमत पर जानवरन ऐं पखी परिंदन जे लाइ भी रहमत वमा
अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। एडी वडी इज्जत वारो साईं ता असांखे नबी बणाए ॾिनई। जेके सब खां वॾो मौजूदो ही नसीब फरमाई, सब खां वॾो एजाज़ इनाम जो रहमत वारो बरकत वारो कुरान मजीद नसीब फरमाए। जियं नाज़िल कयो थई यो कुरान मजीद क़यामत ताईं इन ही हालत में हूंदो, को इन जी ज़बर ज़ेर ही न बटाए सघंदो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। जंहिं कुरान मजीद जहिड़ो को कुरान नथो आणे सघे, को किताब नथो आणे सघे। सजो कुरान मजीद वॾी माना तो रखे, पर फातिहा ही अलाए केॾे मर्तबे वारी अलहम्द शरीफ जंहिंजो मान शान फज़ीलत बयान कंदे फरमाई वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरआनल अज़ीम। जेका फातिहा सूरत उम्मुल किताब भी आहे, फातिहतुल किताब भी आहे, जेका शिफा भी आहे। कुल्लु दाइन दवाउन फातिहतुल किताब शिफाउम मिन कुल्लि दा। रब रहमान जे प्यारे नबी फरमायो, रब रहमान सूरत फातिहा में हर बीमारी जी शिफा रखी आहे। यकीन करे सूरत फातिहा के चिमड़ी पवंदो, अल्लाह साईं लाइलाज मर्ज़न खां भी शिफा नसीब फरमाए छॾी। फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिहि। सजे कुरान मजीद जहिड़ो तो को किताब नथो आणे सघे, पर नंढड़ी सूरत इन्ना अअतैनाकल कौसर जेतिरी भी को सूरत नथो आणे सघे। एडो अनमोल तोहफो रब रहमान पंहिंजे प्यारे हबीब ते नाज़िल फरमायो। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। तरपी जो सुभान अल्लाह। वॾो आहे मां भी न कंदुसि। चवंदा आहिनि रांदि रस में ॻाल्हि चस में। टाइम भी घणो थी वियो आहे, मूंखे वापसीअ जो इरादो भी आहे। वधीक जेको अल्लाह खे मंज़ूर हूंदो, जंहिं इश्क में वेठा उन इश्क में चई ॾियो सुभान अल्लाह। वो कुरान मजीद नाज़िल कर फरमाई और फरमाए लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिल लराइतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खश्यतिल्लाह
नाजुल क्या जबलन दे त जबल रेज़ा रेज़ा थी वञना। एडी ताकत वारो किताब, एडे दबदबे वारो किताब, एडे रोब वारो किताब। और फरमाया लवन कुरानन सुयरत बिल जिबाल। कुरान मजीद जी ताकत ज़ाहिर क्या तांगे जबल हलने नजर अचन। औ कुत्तिअत बिल अर्ज़ तांगे जमीन फाटने नजर अचे। औ कुल्लिम बिल मौता हज़ारन सालन जा मोल जीरा थी उठी भी करे गालाहिन। पर फरमाए बल्लिल्लाहिल अम्रु जमीआ। सब ताकतों कुरान मजीद पंहिंजे कंट्रोल में रखी। सब तंहिंखे इहो भाङो न मिलंदो जेको जेतिरो चिमड़ंदो पोइ उन्हीअ खे उहे नज़ारा कुरान मजीद जा ॾेखारींदुसि जेको कुरान मजीद जे जेतिरो वेझो थियो। वअतसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। चिमड़ी पो कुरान मजीद खे वॾो तव्हांजो मददगार माहिया। वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। सब जा सब चिमड़ी पो जेड़े भी कौम जा हुजो, जेड़े भी कबीले जा हुजो, जेड़ी भी जात पात जा हुजो, जाथा ना भी आयो। या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फिस्सुदूर। धोइण आयो आहे तव्हांजे दिलनि खे कुरान मजीद। साफ करण आयो आहे तव्हांजे दिलनि खे कुरान मजीद। शिरक जी बीमारी कढण आयो आहे, बिदअत जी बीमारी कढण आयो आहे, दुनिया जी मोहब्बत कढण आयो आहे। जेको कुरान मजीद खे चिबड़ंदो वो खालिस अल्लाह जो प्यारो बानू थी वेंदो। जेको जेडो कुरान मजीद सां प्यार कंदो उनखे ओडो रब रहमान जो प्यार हासिल थींदो। हजरत इमाम अहमद बिन हंबल साईं रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मां 99 मरतबा ख्वाब में रब रहमान जी ज़ियारत कयम। चयोमां हाणे कंदुमि त पुछा कंदुमि साईं तोखे वध में वध कहिड़ी शइ प्यारी आहे। 100 मरतबो भी ज़ियारत थी अर्ज़ तो करे साईं वध में वध तोखे कहिड़ी शइ प्यारी आहे। रब रहमान फरमाए ओ अहमद बिन हंबल वध में वध मूंखे मुंहिंजो कुरान मजीद प्यारो आहे। पोइ जेको इन कुरान मजीद खे चिमड़ंदो मां उन्हीअ सां रब रहमान प्यार भी कंदोमांसि, राज़ी भी थींदोमांसि, माफ़ी भी ॾींदोमांसि, जन्नत भी नसीब कंदोमांसि। मेहमान 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 तॾे मना वारा माण्हू खुथा न मार। ये सुखड़ी दुनिया काथों आई आ, केडी मुश्किल सां आई आ, केडा मरहला तय करे आई आ। ओ बेकदरो ओ नादान न थियो, बेसमझ न थियो,
हिय का कराची जी सुखड़ी ना है, इस्लामाबाद जी सुखड़ी ना है, लाहौर मुल्तान रावलपिंडी हैदराबाद जी ना है। फरमाए बल हुवा कुरान जीद फी लौह महफूज। अदा तां सब लोहे महफूज ॾों घुमी आया हूंदव, कोई न घुमी आया। लोहे महफूज ॾिठो अथव? वडी मंजिल करे आयो प्यारे नबी साईं जे सीने क़ल्ब मुबारक ते नाज़िल थियो। इन्नहु लतंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। नाज़िल करण वारो केर? ॾाढियां रब्बिल आलमीन। नज़ल बिहिर रूहुल अमीन। खणी अचण वारो केर? अला क़ल्बिक, कंहिंजे सीने ते नाज़िल थियो। तकड़ो तकड़ो पढ़े प्यारो नबी साईं, तकड़ो तकड़ो पढ़े त मता भेरा कढी वञा विसर थी। आ फरमाइस सनुक़रिउक फला तंसा इल्ला मा शा तकड़ा तकड़ा भेरा न कढ, तुझे सीने मुबारक ते आयो तरी मां विसरण ई न ॾींदुम कुरान में। हाज़ा बलागुल लिन्नास वलियुंज़रू बिही वलियअलमू अन्नमा हुवा इलाहु वाहिद वलियज़्ज़कर उलुल अलबाब। पैगाम आयो आहे तहां ॾे होॾां, तहांजे पैदा कंदड़ ॾांहुं, तहां पालींदड़ ॾांहुं, तहांजे वॾनि जो पैदा कंदड़ पालींदड़, तहांजे नंढनि जो पैदा कंदड़ पालींदड़, सिज चंड जो ठाहिण वारो, आसमान ज़मीन जे ठाहिण वारो, समुंडनि खे हलाइण वारो साईं तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हाणे ढरी करे आओ सुभान यको वेठा हो थकी पिया हूंदव, कसूर तव्हांजो बि न आहे। जेके न थकाओ अञा जज़्बे सां हो त जज़्बे सां चओ सुभान अल्लाह। ओ मेहमाननि जा क़दर करण वारो, मेहमाननि खे इज़तूं ॾियण वारो, हिन मेहमान जी बि त इज़त एतिराम कयो। काथां आयो आहे, वरी कीअं तव्हां वटि पहुतो आहे? हिन हस्तीअ खे तव्हां ताईं पहुचाइण जे करे हज़रत उस्मान साईं हुत खून सां लथपथ लॻो पियो आहे। 40 ॾियारा भलारो साईं मज़लूम उस्मान साईं नज़र बंद हो, जंहिंजी मानी बंद
जंहिंजो पाणी बंद तहां सां ताईं हस्ती पहुचाइण जे लाइ इमाम हुसैन साईं कुर्बानी ॾिनी करबला जे मैदान में। अफजल है कुल जहां से घराना हुसैन का। ॾाढा तड़पी जो सुभान अल्लाह। अफजल है कुल जहां से घराना हुसैन का। नबियों का ताजदार है नाना हुसैन का। एक पल की थी बस हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की और जमाना हुसैन का। तहां सां ही हस्ती पहुचाइण जे लाइ इन हस्ती कुर्बानी ॾिनी। शहन में इन्हनि जो बचड़ो शहजादो अली असगर बजाए पानी घुरन जे तीरन जी बरसात पेजी वई। मौला तू राज़ी आं त मां भी राज़ी आं। सिर कपजी वेंदा पर झुकंदा न, तुझे कुरान मजीद जो नाम रोशन थींदो। मां कीअं हिन जी बैयत कयां जेको कुरान मजीद जे खिलाफ आ, जे कुरान मजीद जे अहकामात के टोड़े छड़ियो आ। मां कीअं बैयत कयां? मां सोने नबी जो ॾोटो आ, मां हैदर करार जो बचड़ो आ, मां साण फातिमा जो जिगर जो टुकड़ो आ। मां कीअं जेको कुरान मजीद जे खिलाफ आ उन जी बैयत कंदुसि। कंध कपान कबूल कंदुसि पर झुकण कबूल न कंदुसि। साईं हे पैकेज थी, हे सरदान थी, चेन कुछ भी न कवे। अञा आखिरी टाइम ते नमाज पढ़ण ॾियो त मां नाने नबीअ जे दीन खे ज़िंदा कयूं। अञा अल्लाह वारे जो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो। जो अञा ज़ौक़ में जो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो। चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। तो कोई नमाज में लगो भलारे साईं के गवर्नर इब्न ज़ियाद ने शाबाश हासिल करण जे लाइ खणाईंदो वञे सिमर। रस्ते में चपड़ा मुबारक चुरंदे नजर आया। तारीख दानन लिखियो आ पाण में झुटपुट थिया आहे त जीअरो आ वरी शाबाश छाजे लाइ था वठण लो। चेन मुंडी मुबारक धार कयसूं न हूंदो जीअरो। चेन चप त चुरंदे था नजर अचनि। जन्नत जे सरदार, जन्नत जे नौजवाननि जा सरदार इमाम हसन इमाम हुसैन साईं, सोनो इमाम हुसैन साईं जंहिंजो जिस्म मुबारक रखी करे चादर हटाए करे ॾिसंदा। मुंडी मुबारक त धड़कंदारा पर चप मुबारक चुरंदा। कन जो वेझा क्यों चपन मुबारकनि जे त इमाम हुसैन साईं जे चपड़न मुबारकनि मो इन हालत में भी कुरान मजीद जे सूरत यासीन मुबारक जी तिलावत ॿुधण में आई। जो पुछी ॾिसो आलमन सगोरन खां इहे भलारा 7-8 सालनि जी उमिरि में कुरान मजीद जा हाफ़िज़ थिया।
भला रो भला बुधायो त सही उस्ताद तहां जो केड़ो हा जो नंढी उम्र में ओ उस्तादन जो पुछण वारो असां जी त झोली भी कुरान मजीद वारी लोली भी कुरान मजीद वारी बोली भी कुरान मजीद वारी जा घड़ी नाने साईं सा वेऊं भी कुरान मजीद जा घड़ी बाबे साईं सा गुजरे भी कुरान मजीद जा घड़ी जी जलामा साण सा गुजरे भी बुधऊं कुरान मजीद चकी हलाए भी कुरान मजीद पढ़े बाली दे भी कुरान मजीद पढ़े मानी पचाए भी कुरान मजीद पढ़े असां जो पींघड़ो लोॾींदी भी कुरान मजीद पढ़ंदी असां ॿई भार बुधी बुधी करे सजे कुरान मजीद जा हाफ़िज़ थी विया हूं इनन जा तो कुरान मजीद जो क़दर तांखे त खोले पढ़ण जी फुर्सत ही ना मसरूफ माण्हू ता आयो जे तहां जे लाए त तहां खोले पढ़ो न कुरान मजीद अलाए छा जे लाए आयो आ कदी गौर कयो ही न थो तहां सां ताईं कुरान मजीद पहुचाइण जे लाइ अमार साईं जूं कुर्बानियूं त ॾिसो टाडन जे मच ते सुम्हारे वरी सुम्हारियो थो वञे रत ऐं पोइ जे करे हिकड़ा टांडा विसामजी था वञनि वरी ॿिया था विझनि और न कुरान मजीद जी रस्ता रोक करण जे लाइ बदर जो मैदान थियो जिते 14 सहाबी सगोरा शहीद थिया हिन कुरान मजीद जी रस्ता रोक करण जे लाइ तहां सां ताईं जीअं न पहुचे रुकावटूं विझण जे लाइ उहद जो मैदान थियो जिते प्यारे नबी साईं जा 70 सहाबी सगोरा शहीद थिया बीरे मौना वारा मिठड़े मोहम्मद ॾे आया मिठी मिठियूं ॻाल्हियूं करे 70 कुरान मजीद जा सुठा कारी ऐं आलम वठी विया जिन वीचारनि खे वञी बकरियुनि वांगुरु ज़िबा ईअं पोइ था तव्हां हाज़ा बलागुल लिन्नास वलियुंज़रू बिही वलियअलमू अन्नमा हुवा इलाहुन वाहिदुन वलियज़्ज़क्कर उलुल अलबाब यारन जा मैसेज खत पैगाम गौर ऐं फिक्र सां ॿुधण सम्झण वारो हिन खे भी गौर है ये न थे जो वक्त असांजे हथन मां निकरी वञे ऐं पछताइण भी असांजे कंहिं कम जो न थे अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर 70 साल 60 साल जिंदगी गुजारण वारा होते पो पछताईंदा चवंदा जेकर साईं हाणे मोकिल असां हिन हस्तीअ खे भाकुर पाए अमल करे जिंदगी गुजारींदासीं फरमाईंदो तव्हांखे सम्झणो हुजे हा त तव्हां सम्झी वञो अमल करणो हुजे हा त करे छॾियो हा तव्हां वटि सम्झाइण वारा तव्हांखे ख़बरदार करण वारा भी आया लेकिन तव्हां अणॿुधो करे छॾियो
शिकारी तो छड़े पिंजरे मां पखी के आजाद थो करे पर पखी पोढ़ो थी वियो आ उमिरि वधी वई आ इरादो थियो त हाणे भला हिनखे आजाद कयां यको पिंजरे में फसायो थिमांसि पिंजरे जो दरवाजो तो खोले पर पखी न पियो डामी हैरान पियो थिए त मां हिनखे ज़िंदान मां त कढांदो मां हिनखे कैद खाने मां त आज़ाद कयां पिंजरे मां कढांदो पर तो उड़ण जे लाइ तैयार ई नहीं अल्लाह वारा ता चौन पखी तो चेज़ ताब परवाज नहीं और राहे चमन ही याद नहीं माखे पिंजरे मां आजाद करे उड़ारण वारा जैं टेम माजे उड़ामण जूं घड़ियों हो उन टेम ते तमाके फासाए पिंजरे में बंद कयो हो जैं टेम मागे जान में उड़ामण जी जान ही उन टेम तो मुझे परनगे कैद कयो तो मुझे पिंजरे में कैद कयो हाने तमाके हुआ ताकत ही ना है जो मां उड़ामा बे नंबर ते माखे त पंजन जा आखिराई तरफ ही याद नहीं माजा बाणा तगत मागे याद ही नहीं हिन ज़ईफ है हिन उम्र में है न पोड़प में मां उड़ामण जी कोशिश त कयां करे भी सघां उड़ामा त वञा काॾे अब तो ताब परवाज नहीं और राहे चमन याद नहीं सुम्मा सबनी के अर्ज गुजारिश तो क्या मेहरबानी फरमाए ताबी जिंदगी जे नफ्स जे खुशनूदी जे लाइ कुरान मजीद के विसारे न छड़ियो जो वक्त हथन मां हलियो वञे सभई अज़म कयो इंशाअल्लाह कुरान मजीद जी फरमा बरदारी करे जिंदगी गुजारींदासे चो इंशाअल्लाह पाण भी पढ़ंदासे बच्चन के भी पढ़ाईंदासे चो इंशाअल्लाह पंहिंजे भातन के अहलो अयाल के भी कुरान मजीद पढ़ाईंदासे वडे में वडो मौजूदो मिठड़े मोहम्मद जे मथा हिन कुरान मजीद जो नाज़िल थियणा उलमा कराम फरमाइंदा वडा मौजूदा प्यारे नबी सैयद के रब्बरमान 4000 नसीब फरमाया हुआ त अणगणिया मौजूदा इन सब नबियन जा मौजूदा कठे कजन पर सबनी का वधिक मिठड़े मोहम्मद जा मौजूदा थींदा पंज मौजूदा 10 मौजूदा जो घड़ी में बुधाए जन मिठड़े मोहम्मद सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब साईं जी सजी जिंदगी मौजूद हुई जे साईं जो गाल्हाण मुबारक मौजूद हो जे साईं जो हलण मुबारक मौजूद हो जे साईं जी मानड़ी खाण मौजूद हो जैसा ये जिंद्र मुबारक मौजूदो हजरत बिलाल तो अर्ज करे सईदा निंद्र पिया उता वरी वुज़ू न करण फरमायो ता मुसल्ले ते नमाज पढ़ाई तवां द फरमाईंदा ओ निंद्र करण दा वुज़ू भजी पवंदो आ पाण फरमायो बिलाल बराबर निंद्र करण दा वुज़ू भजी पवंदो आ पर तहां जी ऐं मुंहिंजी निंद्र में फर्क आ ता निंद्र कंदा ओ गाफिल थी वेंदा मां निंद्र कंदो आ हिकु सेकंड भी ना आहियां गाफिल थींदो मुंहिंजो रब तो ओॾे क़ाइम हूंदो आ आसमान में सितारा थोड़ा इन मिठड़े मोहम्मद जा मौजूदा अन्या घणा आहिनि
और जैसा ये जे जिस्म मुबारक जो पाछो ही न हो यो भी वडो मौजूदो आ। और प्यारा मोहम्मद मता को तुझे पाशे ते लतड़ दे मार रहमान जी गैरत इन गाल के भी बर्दाश्त न थी करे तेने करे मां तो मोहम्मद अरबी जो पाशो ही खत्म हो गया। कदम मुबारक में लंबा न हल्का पराश के परवाना दा चवन वड़ा वड़ा कदावर जने प्यारे अरबी मोहम्मद जे करीब इंदा भिक में बिंदा दब तोर मौजज़े जे मिठड़ो मोहम्मद वडन वडन कदावरन खामी मथे नजर इंदो वड़ा कदावर करीब जो अचन तब तोर मौजज़े जे प्यारो नबी से उनन का मथे नजर अचे रब रहमान के या गाल पसंद नहीं जो मुझे महबूब खां को मथे नजर अचे। जे स्वारियत स्वार थे हुआ स्वारियत में प्यारे नबी साईं जे नुबुवत जी गवाही दे वड़न टड़न पथड़न पहाड़न वटा प्यारो नबी साईं गुजर करे तो वे शाहिदियों ने वे कलमा भरन वे बिशारता ने वे मुबारका ने अंत रसूल रब्बिल आलमीन। गो हमारी खायूं तो वनी जालत के जमाने में खाईंदा ॾिठईंदा रशा छाए के तो मां नबी आखिरी मुझो नालो मोहम्मद आ मां खां पोइ को नबी नहीं वेजो जो सुरी आयो त अञा कशिश ओरे अचण ते मजबूर थियस अञा वेजो सुरी आयो त ॻाल्हियुनि दिल ते असर छो जो अहिड़ो मन मोहींदड़ मिठड़ो आका साईं ॻाल्हाईंदो जो पत्थर दिल पाणी थी पन न रोअण वारा बि रोई पन कटन काफरन जे दिलनि में ईमान जो बल्ब चमकी पवंदो ज़ुबान ते कलमो जारी थी वेंदो ला इलाहा गॾु पढ़ो त ईमान ताज़ो थियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह के एडो प्यारो हो जो अल्लाह साईं अल्लाह पंहिंजे नाले में भी हरफ चार मिठड़े मोहम्मद जे नाले में भी ला इलाहा इल्लल्लाह टोटल 12 हरफ दा थियन त मुहम्मदुर रसूलुल्लाह इनमें भी 12 हरफ दा थियन अल्लाह में भी हरफ 4 मोहम्मद में भी हरफ 4 पर अहमद में भी हरफ 4 अल्लाह जे चैनी हरफन में नुक्तो ना है तो मोहम्मद जे भी चैनी हरफन में नुक्तो ना है अहमद जे भी चैनी हरफन में नुक्तो ना है हरफ रब रहमान ताकत वारा चूनण फरमाया ओए हरफ नहीं जेके नुक्ते जा मोहताज ही न हुजन बिना नुक्ते जे पंजो तारुफ जाहिर करन ॿिया सब हरफ नुक्तन जा मोहताज कंहिंखे हिकु नुक्तो कंहिंखे 2 नुक्ता कंहिंखे 3 नुक्ता कंहिंखे केतिरा नुक्ता सब हरफन जा मोहताज कई पर पंहिंजे नाले ऐं महबूब जे नाले में उहे हरफ आंदे जेके नुक्तन जा मोहताज ई न आहिनि बिना नुक्तन जे पंहिंजे नाले वांगे रब रहमान मिठड़े मोहम्मद खे नालो नसीब फरमायो। दुनिया जे कुंड कुर्श ताईं मिठड़े मोहम्मद जे नुबुवत जा ऐलान साईं दाऊद लाए लोह नरम
सुलेमान पैगंबर जे लाए हवा ताबे के पैगंबर के केड़ो इनाम नहीं त के पैगंबर के केड़ो इनाम मुझो शाय थे मुझा मिठड़ा महबूब तुझे लाए इयो इनाम आ जाते जाते मां अल्लाह जो नालो हुंदो क़यामत ताईं उते उते तो मिठड़े मोहम्मद जो भी नालो वेजो सुरिया वा वो गोठाणु मानू जैसे मां बुधो आता चौदा त मां नबी आया सजन फरमायो हां मां चवा तो मां नबी आया जैसे दा नबी आयो त ता के मौजज़ा भी हुंदा पाण फरमायो मुके बराबर मौजज़ा भी हिन जैसे भला बो मुके को मौजज़ो दिखारियो त मां कलमो पढ़ी मुसलमान थिया प्यारे नबी सैयद फरमायो इन तुझे टुकड़े में शायद जैसे गोहा जेरी आया मौला जैसे मौला सजन फरमाया इन जो ढकणो खोले तो वह गोहा उन्हें टुकड़े में ऊंधी पई सजन फरमाया या रब ओ गो उथी रब रहमान जे हुक्म सा मां मोहम्मद जे नबूवत जी शाहिदी दे गो बिना देर जे साफ पे जीवो जानवर तो हुए ही न गलाइंदो आ पर हुए भी मोल हो जे काला गालाए फितरत जे खिलाफ आ सब हैरान तकंता सैन जो हुक्म जी गो जे कनन ते पे तो गो बिना देर जे सीधी थी वई अखन मां पानी वाए करे चे दिया रसूल रब्बिल आलमीन ॾाढियां जो सभई इंशाअल्लाह प्यारे नबी साईं जे फरमा बरदारी में जिंदगी गुजारण जो अज़म कयो था मुखे ॾाढी खुशी थिया जो इन खुशी जे मौके ते निकाह वारे जे ते ता वडी इज्जत वारे साईं कुरान मजीद जी महफिल रखराई तव इहो ही मिठड़े मोहम्मद जो हुक्म हो इंशाअल्लाह इन जी फरमा बरदारी जे सदको अज इंशाअल्लाह सब ईअं बख्शिजी वेंदो ॼण अम्मा जे पेट मां नवां जा मुखे उम्मीद है वाण फरमाए ज़य्यनू मजाम बिल कुरान वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ॾाढियां जो मुंहिंजा आख़िरी कलमातन ज़ौक़ सां चो सुभान अल्लाह हिनखे चिमड़ी अल्लाह खे राज़ी करे वठो मिठड़े मोहम्मद जा सही माना अकुल सां मसइला हल न थींदा ताक़त सां मसइला हल न थींदा पैसे सां मसइला हल न थींदा मसइलनि जे हल करण वारो केरु आहे हज़रत उमर साईं जे ज़माने में हिकिड़ो गानन गाइण वारो पोड़ो थी वियो हाणे त गानन गाइण जी वसियत भी नाहे ताक़त नाहे को ॿुधण लाइ भी तयार नाहे बुख भी पासा वता आहिनि मदीने शरीफ जे कंहिं प्लाट टुकड़े में वेही करे
दिल ही दिल में तो चे मुझा मौला मैं सजी जिंदगी तुझी नाफरमानी कया नाफरमानी बिन किस्म जिया एक नाफरमानी खलवत जिया भी जलवत जिया एक अकेला ये जिया यकसु ये जिया भी नाफरमानी जाहिर ज़हूर से मां तुझी नाफरमानी सजी जिंदगी जाहिर ज़हूर कई हाने तो पोलो थी वहाँ को बुधन जे लाए भी तैयार ना है पर को मानी खारान जे लाए भी तैयार ना है मजा तो तुझी नाफरमानी कया पर हाने तो को बियो दर सुझे ही न तो तुझो ही अर्ज़दारा हेडा अर्ज तो करे होडा हजरत उमर सही मस्जिद शरीफ में मंझंदि जी निंड फरमाए रहो हो निंड में हुक्म रबी थियो आओ उमर तू इते निंड तो करे मुझो बानू फिलानी जाए ते मागे भुख ते पुकारे तो तुखे मां हुक्म तो फरमाया उन्हें जी सार संभाल भी लो उनके मानी भी खाराए मसला हल थी न अल्लाह जी मदद अल्लाह के शामिल क्यों तांजे वार वार में सुकून इंदो तांजी जिंदगी पुरसुकून थी विंदी मुझी नाफरमानी कंदो तांके पल भी सुकून नहीं अल्लाह शामिल जेतरो सौदो करणो पे कयो जेका कस खानी पे खाओ जेडी खोट लगानी पे पान के लगायो पर अल्लाह के उन जे रसूल के नाराज न कयो इंशाअल्लाह जेका ज़ाहिरी तां के कस खोट नजर इंदी या ज़ाहिरिया अगे जहान में न जो तां बदलो दिसंदो त तां जे उम्र जा ओला ही नहीं प्यारे नबी से फरमायो हक जे होंदे 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 समझे तो हक्का पर छड़े थोड़ी फितनो थींदो गड़बड़ थींदी खून खराबा थींदा साईं फरमायो छड़े थोड़े माफ़ तो करे मां मोहम्मद ज़ामिना अल्लाह खां वठी ॾींदो मोहब्बत सां गुज़ारियो झेड़न के नफ़रतुन के ख़त्म करे छड़ियो दिल ईज़ाइण वारा लफ़्ज़ न चओ जेको तबीयत जो जेडो थधो हूंदो जेडो तबीयत मिजाज में नरमी हुंदस हे ॾिसो जेडी नरमी हुंदस अल्लाह उनके ओडी भलाई नसीब अल्लाह उनके ओडी बरकत नसीब घर अचण सां अबे अम्मा सां भेनरन भाइरन सां पाड़े में अचण सां अज़ीज़न क़ारिबन सां मुंह कोड़ो करे ॻाल्हाइण निड़ में इहो पंहिंजे बख़्त खे इहो पंहिंजे भाग खे लतन सां धिकीनो जेको जेडो तबीयत जो मिजाज जो थदो हुंदो बारगीर हुंदो बर्दाश्त कंदो अल्लाह उनके ओडी भलाई नसीब वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान दादियां चो बस दुआ घुरण वारा ज़ौक़ सां चो वाइज़ मां पंहिंजो पूरो किया ईमान जे अञा वधीक आबियारी लाइ रहमान शरीफ जी आयतूं मुबारक तो पढ़ा आशिक़ ॾाढियां जो सुभान फ़ीहिमा ऐनान तजरियान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अगे दफ़ा न त मणन खे मोटा दुनिया सब दरिया कोको तारो तह में हिकड़ी लहर लोभ जी बियो आतश जो आड़ा जिन रिझायो अल्लाह से तरी विया तार
जे भाई जोगी थिया तरिली खणी नरुल वेड़े चादर वजूद के कर हेकड़ाई जो हुल तू पाण है अमुल पो छो थो पिने पिनांगन ने ठाई क्यों पाण के कुछ भी न समझो सब हों डाडो अल्लाह के समझो साईं नकी मुंहिंजो ना नकी मुंहिंजी ज़ात सब सूं तोखे तुझी ज़ात सिफ़ात इनखे भी वॾाई ठहे थी जंहिंजी सूंहं हिक बीमारीअ जे झटके में ख़त्म गुर्दा फेल 8 ॾींहंनि खां पोइ काॾे वई रत काॾे वई सूंहं जहिड़ो ख़त्म काॾे वई तुंहिंजी रंगत काॾे वियो निखार जंहिंखे झटकनि बीमारी जी घड़ी में हर शइ ख़त्म थी वञे इनखे कहिड़ो तकबुर आहे जंहिंजे मथां हिकु मुसीबत वञे त ॿी नथो अची बीहे साईं नकी मुंहिंजो ना नकी मुंहिंजी ज़ात सभु सूंहं तोखे तुंहिंजी ज़ात सिफ़ात ऐं गंदो गुनाहगार कहिड़ी कयां वाई वात मुंहिंजी हीणी ज़ात मिड़ई मालूम तोखे ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم ربنا تقبل منا السميع